सिंधी पढ़ण सिखो। प्यारा वारो, छा तव्हांखे ख़बर आहे त ज़ेर जा आवाज़ कीअं ठहंदा आहिनि? अचो त ज़ेर जे आवाज़नि खे पढ़ूं ऐं आवाज़ कढूं। सिंधी अलफ़बे जे 52 अखरनि जे हेठां नंढड़ी सुम्हियल लीक ॼण सां ज़ेर जा आवाज़ ठहंदा आहिनि। अलफ़ खे ज़ेर हे आवाज़ निकिरंदो, ए खे ज़ेर हे आवाज़ निकिरंदो, ॿे खे ज़ेर हे आवाज़ निकिरंदो, ज़ाल खे ज़ेर हे हेठां आवाज़ निकिरंदो, ॾे खे हेठां ज़ेर हे आवाज़ निकिरंदो, इन खे हेठां ज़ेर हे आवाज़ निकिरंदो, ये खे हेठां ज़ेर हे आवाज़ निकिरंदो। अखर 52 अखरनि जे हेठां लीक सनड़ी सुतल हुजे त उनखे ज़ेर चइबो। इन्हनि खे हिजे पढ़िबो अलफ़ ज़ेरे ॿे ज़ेरे ॿे, हे ज़ेरे भे, दाल ज़ेरे दे, अड़े ज़ेरे अड़े, ज़ेरे से, ज़ेरे येर। हिननि खे आवाज़नि खे पढ़ण जे लाइ पहिरीं अखर जो नालो खणिबो, उनखां पोइ उन एराब निशानीअ जो आवाज़ खणिबो ऐं आवाज़ कढिबो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे ज़रूरु फॉलो कंदा। हिन वीडियो खे शेयर कंदा ऐं सवाल